अज मुसलमान रागन ऐं गानन जा साजन जा शौकीन बणिया वेठा। अज कुरान मजीद के को खोलण लाइ तैयार नहीं। अज कुरान मजीद जी को तिलावत करण लाइ तैयार नहीं। अज कुरान शरीफ के को समझण लाइ तैयार नहीं। तो कुरान शरीफ जे बुधण सां ईमान ताज़ो भी थी पवंदो आहे, ईमान वधी भी पवंदो आहे। ऐं कुरान मजीद जे बुधण सां दिल ऐं दिमाग़ में फरज़ पैदा थी पवंदी आहे। ऐं कुरान मजीद जे बुधण सां अल्लाह ताला जी रहमत वसी पवंदी आहे। ऐं कुरान मजीद जे बुधण सां अल्लाह ताला हिदायत जो रस्तो नसीब फरमाईंदो आहे। कुरान शरीफ जे बुधण सां माण्हू ऊंधाईअ मां निकिरी रोशनी ॾेईंदो आहे। कुरान शरीफ जे बुधण सां माण्हू जहन्नम जी बाहि खां बची जन्नत जो वारिस मालिक बणिबो आहे। हे उहा हस्ती आहे। मज़ाक न आहे। कुरान शरीफ वॾे पावर वारो किताब आहे। छड़ी माण्हू हिनखे दिल जे दर्द सां ॿुधे समझे इंशाअल्लाह ताला अमल कंदो वञे, हिते भी बेड़ा पार तो हुते भी हिन जा बेड़ा ही पार थी पवंदा। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनकज़कुम मिन्हा। अल्लाह ताला फरमायो मां कुरान मजीद में एड़ो असर रखियो जो जेको भी जहन्नम जी बाहि जे तरफ वेंदो मुझे कुरान जे ॿुधण खां बाद में वो जहन्नम वारो रस्तो छॾे जन्नत वारो रस्तो अख्तियार कंदो। अल्लाह ताला फरमायो मुझे प्यारे नबी, मुझे सोने नबी अची जो कुरान मजीद जूं लोलियूं ॾिनियूं। यत्लू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। सुभान अल्लाह। मुझे प्यारे नबी, मुझे सोने नबी कुरान मजीद जी बुधायो जेके जहन्नम जे तरफ पिया वञनि उहे जन्नती बणिजी विया। जेके शिरक ऐं कुफर जी ऊंधाई में आ उहे तौहीद परस्त बणिजी विया। लितुखरिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। अञा आस्ते जाके सुभान अल्लाह। माने खां मल हई अथव कन न
पोइ बि आवाज़ तव्हांजो निकिरे ई नथो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह तुख़रिज الناس من الظلمات إلى النور فرمائے هدى للناس وبينات من الهدى والفرقان जिनके कुरान जो करंट लगे तो वॾे आवाज़ सां फरमाए अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान फरमाए यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफा सब फायदा कुरान मजीद में सब भलायूं कुरान मजीद में सब बरकतों कुरान मजीद में आज जन्नत जो रस्तो आद कुरान मजीद आगा नबी मोहम्मद करीम वारो रस्तो आद कुरान मजीद आगा कुल हाज़िही सबीली कुल हाज़िही सबीली कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह कादे दा बजो कुरान मजीद अज अफसोस चवणो बे मुसलमान कुरान मजीद को तासीरा थिया अज मुसलमान रागन ऐं गानन जा साजन जा शौकीन बणिया वेठा अज कुरान मजीद के को खोलण लाइ तैयार नहीं अज कुरान मजीद जी को तिलावत करण लाइ तैयार नहीं अज कुरान शरीफ के को समझण लाइ तैयार नहीं चंगा भला मुसलमान नंढड़ी सूरत सूरतुल कौसर नथी अचे चंगा भला मुसलमान
नंढड़ी सूरत सूरह इखलास नथी अचे दीन खां दूरी पई नज़र अचे मुसलमान सदाइण वारा कलमन भरण वारा प्यारे नबी मोहम्मद करीम जा गुलाम सदाइण वारा ॾींहों रात रुगी बेहयाई में बुशराई में रुगी ज़िना में रुगी व्याज रिश्वत में जुआए नशे में मस्त लगा प्यान अल्लाह अकबर कबीरा कोई अल्लाह जो डप न कोई रसूल जो ख्याल न कोई मुसलमान जो ख्याल नहीं मुसलमानी दबानी जाए दे पर इंसानियत जो भी ख्याल नहीं हाल यो होरे उमर कोट जे पासे नए कोट में नाफरमान बेहया बेशरम पुट पानी सगी जिजर माज़म जोरी ज़्यादती कई अम्मा वेचारी विट मिडिया दे रोई करे चवे दी दे छोकरो मुज़ा इन ख्याल जे लायो दमा जलियो मां छोरा मां तुझी जी जला मां तोखे जड़ूंगा तू शादो करे पर मुझे हिकड़ी न बने जोरी मुझे पकड़े मुझा ज़्यादती कई थी हाणे मां जीण जेड़ी भी नाया हाणे मां मरण जेड़ी भी नाया वञा त वञा काॾे हालात ये थी आहिनि ओ मुझा अज़ीज़ो ओ मुझा भाइरो अल्लाह जी ज़ात जो कसम आ दिल रत जा घोड़ा वारे पई वाइज़ करे करे थकजी पिया होदे भजी वरी होदे दा बजो होदे रुकी वरी होदे दा रुकूं हिकु द माण्हू कुरान मजीद जे ॿुधण लाइ तयार न आहिनि कुरान मजीद जे सम्झण लाइ तयार न आहिनि वरी नंबर 2 ते जेके माण्हू ईंदा कुरान मजीद जे ॿुधण जे लाइ उहे बि चस्काई लॻा पिया आहिनि कुरान जो वाइज़ ॿुधी वरी राग पिया ॿुधंदा कुरान जो वाइज़ ॿुधी वरी साज़ पिया हलाईंदा कुरान शरीफ जो वाइज़ ॿुधी वरी ड्रामा ऐं फिल्म पिया ॾिसंदा अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको कुरान मजीद ॿुधी वरी राग थो ॿुधे वरी साज़ तो बुदे वरी गाना तो बुदे वरी फिल्माएं ड्रामा तो ॾिसे अल्लाह जे अज़ाब के दावत पियो ॾे अल्लाह के जलाल पियो ॾेराए अल्लाह के जोश पियो ॾेराए इहो कुरान मजीद जे वाइज़ जी बेक़दरी करे रहियो आहे इहो अल्लाह जे वाइज़ जी बेक़दरी करे रहियो आहे इहो अल्लाह जे जलसे जी बेक़दरी करे रहियो आहे कुरान जो वाइज़ अल्लाह जो वाइज़ आहे कुरान जो वाइज़ अल्लाह जो कलाम आहे कुरान जो जलसो अल्लाह जो जलसो आहे गुनाहगार असां ज़ुबानियूं इस्तेमाल कंदा आहियूं पर हकीकतन जेको वाइज़ आहे जेको कलाम आहे वो अल्लाह ताला जो खुद जो पंहिंजो आहे क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन अञा भी वजे आवाज़ कंहिंजो वाइज़ आहे हे कंहिंजो कलाम आहे हे कंहिंजो जलसो आहे अल्लाह साईं जो जलसो आहे रब जी कचहरी आहे
वरी अल्लाह जी कचहरी बुधी वरी शैतान जी कचहरी बुधी राग कंहिंजी कचहरी आ शैतान जी काफरन जी कचहरी आ राग इंसाफ जो वरी कुरान मजीद के बुधी वरी रागड़ो हलाए शर्म नथो चे मुसलमानन के हया नथो अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे दिलियूं सख़्त थी वियूं त राग ॿुधी ॿुधी साज़ ॿुधी ॿुधी गाना ॿुधी ॿुधी दिलियूं उन्हनि जूं मुर्दा बणिजी वियूं जो अहिड़ो रहमत बरकत नूरानियत हिदायत वारो क़ुरान मजीद बि उन्हनि जे मथां असरअंदाज़ नथो थिए या तो को ज़मानो हो जो कुरान मजीद पढ़ियो वेंदो त ॿुधण वारा रोअंदा वइज़ा समिऊ मा उन्ज़िल इलैहि रसूल वइज़ा समिऊ मा उन्ज़िल इलैहि ओ मुंहिंजा अज़ीज़ो तरायुनम तफीज़ मिन अद्दम या तो को ज़मानो हो जॾहिं कुरान मजीद पढ़ियो वेंदो ॿुधण वारा रोईंदा ॿुधण वारा सिसकियूं ॾींदा ॿुधण वारा ढुनकरायूं ॾींदा ॿुधण वारा तौबा ताइब थी उथंदा ॿुधण वारा गुनाहनि खां इस्तग़फ़ार पढ़ंदा ॿुधण वारा नेक बणिजी वेंदा हाणे त सॼो सॼो ॾियारो जलसादारनि सॼो सॼो ॾियारो वाइज़ पियो हले सॼो सॼो ॾियारो क़ुरान जो जलसो ऐं प्रोग्राम पियो हले हिकिड़ो आलिम लही वरी ॿियो आलिम थो वेहे ॿियो आलिम लही वरी टियों आलिम थो वेहे सब कुरान मजीद पिया ॿुधाइनि सब नबी साईं जो फरमान मुबारक पिया ॿुधाइनि पर जे मुसलमान सॾाइण वारो वाइज़नि ॿुधण वारो हे रुगी चस्काई थी पियो आहे रुगी वाइज़ ॿुधी वरी घर वेंदो त सागा चुग सागा लाटूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो न कयो क़ुरान शरीफ़ जी बेक़दरी न कयो कुरान जे जलसन जी बेक़दरी न कयो कुरान शरीफ़ जे प्रोग्राम जी बेक़दरी महिरबानी करे अमल जी मेहनत कयो सच्चा थियो कुरान मजीद सां राग जो बाइकाट कयो साज़ खां पंहिंजी जान छॾायो निमाज़ जा पाबंद बणिजी वञो हा कुरान पढ़ो कुरान ॿुधो कुरान पढ़ायो घर में कुरान जी तिलावत घर में नमाज जी पाबंदी घर में ज़िक्र अज़कार ता पाण भी ज़िक्र अज़कार जा शौकीन बणिजी वञो जेतिरो वक्त तव्हांखे फारिग मिले पया पढ़ो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम पया पढ़ो पया अल्लाह जो ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पया दुरूद पढ़ो पया सलात पढ़ो पया नेकियूं कंदा रहो तां त मौत ईंदो वञेव बिश्त जी ख़ुशख़बरी मिलंदी वञेव ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिया मा तद्दऊन नुज़ुलम
मिन गफूरिर रहीम। अञा भी वरी आवाज़ सां मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो कदुर कयो कुरान जे जलसन जो, कुरान जे वाइदन जो जलसन जो, पाण में अदब पैदा कयो, एतराम पैदा कयो, अमल जी मेहनत कयो, पाण भी अमल कयो ऐं ॿियनि सां भी मेहनत कयो, घरनि ते भी मेहनत कयो, ओड़े पाड़े ते भी मेहनत कयो, सभिनी ते।